अल्लाह ताला जेकॾहिं कंहिं इंसान खे माज़ूर ॾिए थो त उन में वरी ॿी सलाहियत ॾेई छॾे। संदसि दावा आहे त हू बिल्कुलु बि नथो ॾिसी सघे। ॾिसो सघो था? न ज़रूर बि न। सफ़ा न? न। भला हींअर पाण हलूं पिया, पाण घणा माण्हू आहियूं? 4 ॼणा आहियूं। 4 ॼणा आहियूं, सही ॻाल्हि आहे। हू अॼु खां 60 साल अॻु ई नाबीन थी चुको हो। 60 साल अॻु त न ही स्कूल हो, न मस्जिद, न दुकान। पोइ खेसि इहा ख़बर कीअं पई त भाई हिते हिकिड़ो जतन जो दुकान आहे, स्कूल आहे, मस्जिद आहे। स्कूल मस्जिद ॾिस आहे, मस्जिद बि आहे, स्कूल बि आहे। हिन वक़्तु उते केतिरा माण्हू मौजूद हूंदा? ही रस्तो सिधो आहे या इलाही टेड़ा आहे? नई संदसि क़दम मापियल आहिनि, न ई खेसि कंहिं ॿुधायो त हू जितां गुज़री रहियो आहे उन जे इर्द गिर्द छा आहे। हाणे रस्तो केॾां पियो वञे? हा तव्हांजे कोठ ॾांहुं वञे? हाणे भला पाण किथे पहुता आहियूं? साॼे पासे छा हूंदो अंदाज़ो आहे? ॿिन्ही पासे सारियाल आहे। न विच में को? विच में ॿी का शइ? ॿियो हिन पासे ते वाटर हूंदो। वाटर कोर्स इहो कीअं लॻायो? हिन नाबीन शख़्स अञा अव्हां खे घटि हैरान कयो आहे। हीउ असुल हैरान अव्हां खे अॻिते कंदो जॾहिं ॿुधाईंदो त खेसि रस्ते फसुल घर मस्जिद स्कूल जी ख़बर कीअं थी पवे। हाणे पाण किथे पहुता आहियूं? कुझु तव्हांखे सम्झ पए थी त कहिड़ो ई हिते मंज़र छा हूंदो? हिते इलाही पटड़ी पाए ऐं हिन पासे ते घर पाए। चङो असां बि 2-2.5 किलोमीटर्स ताईं साणसि गॾु गॾु पंधु था हलूं त जीअं अव्हां संदसि हैरत अंगेज़ सघ खे सम्झी सघो। वक़्तु केतिरो थियो हूंदो अंदाज़ो? वक़्तु हाणे अज़ान जो थियण वारो आहे। कहिड़ी? शाम वारी, रोज़े खोलण वारी। मग़रिब रोज़े 6:41 तक़रीबन 12-13 मिंट आहिनि अज़ान में। हिन हैरत अंगेज़ स्टोरी विलाग में वधण खां अॻु में पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। ख़ासि तौर परॾेह में रहंदड़ असांजा सिंधी भाइर पंहिंजो ही चैनल ज़रूरु सब्सक्राइब कनि। माण्हूअ जी ख़ुशबू? हा, ख़ुशबू मां ख़बर पवंदी। मुंहिंजो कद केतिरो हूंदो? इहा पक ॼाणो त वटसि को जादू नाहे। पोइ अहिड़ो छा आहे जो ही ॻोठाणो नाबीन हूंदे बि बिना कंहिंजे रस्तो ॾिसण जे अकेले सिर्फ़ु 20 किलोमीटर्स ताईं बि पंधु करे वेंदो आहे। ॻोठ खां शहर में दुकान ऐं उतां खां वापसि ॻोठ 10 किलोमीटर अकेलो अचणु वञणु सोभ हाईवे तां संदसि रोज़ जो मामूल आहे। चवे थो त 7 वरनि जी ॼमार में हू माता जी बीमारीअ सबबु नाबीन थी वियो हो ऐं अखियुनि में दाणा निकिरी आया हुअसि। उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं संदसि ॻोठ जी हीअ सावक, शाम जो उहो पहर, रस्ता फसुल घर ऐं सिंध जो हर सुहिणो मंज़र संदसि अखियुनि खां सदाईं लाइ ओझल थी विया। हीअ आहे हमज़ा चांग। संदसि उमिरि 66 वरिया आहे। साणसि मिलण लाइ हलूं था हैदराबाद खां बुल्ली शाह करीम संदसि ॻोठ। हू रब पाक जा शुक्राना अदा करे थो। खेसि जस ऐं सलाम छो न ॾिजनि जो हेॾी सारी महरूमी हूंदे बि अक्सर माण्हुनि जीअं नाशुक्रो नाहे। हमज़ा चांग कंहिं ते बार बणजण या कंहिंजी मोहताजी क़बूलण बदिरां पंहिंजी महिनत ते भाड़े थो। हमज़ा चांग खटूं ऐं कुर्सियूं वाणे पेट गुज़र करे थो। चवे थो संदसि ज़रूरतूं महदूद आहिनि, उन करे ख़ुशि आहे। हाणे रस्तो सिधो आहे वकड़ आहे? ही वकड़ पियो अचे। वकड़ पियो अचे? हा, ऐं भठोरे खां बि पंधु आयल आहियां। भठोरे खां ॻोठ ताईं? हा। यादि रहे त भठोरो यानी मीरपुर भठोरो संदसि ॻोठ खां 20 किलोमीटर परे वाक़िए आहे। ऐं हर शइ वण सुञाणा थो त हीअ आहे। गाॾियुनि जा 4 आहिनि। गाॾियुनि जा? हा, बरसाति में थिया आहिनि। तव्हां थोरो घणो नज़र अचे थो? न का शइ न। सफ़ा न? राति ॾींहं जी ख़बर कोन्हे। राति ॾींहं ख़बर कोन थी पए। हमज़ा चांग उत्साह, जुरत ऐं हिमत जो मिसाल आहे। नंढपण में माता जी बीमारीअ सबबु हू अखियूं त विञाए वेठो, पर संदसि ख़ुददारी खां को बि खसे न सघियो। भाउ केॾां संभरिया आहियो? बाबा हिते ई आहियूं। नालो छा आहे तव्हांजो? हमज़ो। पाण केरु आहियो? चांग। ॾिसो सघो था? न ज़रूर बि न। सफ़ा न? ॼाए जम? न, पोइ थियो हो। कॾहिं घणी उमिरि में? तक़रीबन 7 साल खां। 7 साल नंढ माना उमिरि में? हींअर घणी उमिरि आहे?
तक़रीबन 65-66 65 या 66 हाणे हींअर पाण केॾां पिया हलूं हींअर पाण हलूं पिया हीअं रोड जे तरफ़ जीअं आउं शहर ॾांहुं वेंदो आहियां जेको हाईवे आहे इहो टनो मोहम्मद खान सुजावल रोड हा ओॾां पिया हलूं हा हितां घणा किलोमीटर आहे रोड इहो त हाणे एतिरी ख़बर कोन्हे पर मेल घणा थियनि अंदाज़न हा तक़रीबन इहो 5 किलोमीटर हूंदो 5 किलोमीटर हा अच्छा रोज़ पंधु वञो हर रोज़ पंधु पाण ई पाण पाण केरु वठो कोन वञे न न जोक शरीफ़ पहुची वेंदो हा घणी देर में देरि त हाणे लाज़मी आहे कलाक सवा लॻी वेंदो अच्छा भला विया आहियो तव्हां जोक शरीफ़ कॾहिं हा ऐं भठोरे खां बि पंधु आयल आहियां भठोरे खां हा। ॻोठ ताईं हा रोड ॾेई हा रोड ई रोड कोई गाॾियूं ट्रकूं बसूं वैनूं उहे ख़तरनाक रोड आहे बसि अलाह जो आसरो आहे पंहिंजो ज़हन आहे पंहिंजो पके जी सरहद झले हलंदो आहियां ऐं पोइ जेको सो ख़ुदा न ख़ास्ता साम्हूं का आहे न ड्राइवर ऐं अक्सर कनि पोइ ईअं थींदो बि रहियो आहे पर कॾहिं मूंसां अक्सरो अहिड़ो कोन थियो आहे भला हींअर पाण हलूं पिया हा। पाण घणा माण्हू आहियूं पाण मुंहिंजे ख़्याल में 3-4 ॼणा आहियूं 4 ॼणा आहियूं सही ॻाल्हि आहे हिकिड़ो कैमरामैन हिकिड़ो साईं पाण ॿियो राणा ज़हीर असांजो सथ जो साथी ॿॿरलो धरणे जो साथी सही 4 ॼणा आहियूं खाॿे पासे तलाउ आहे नाली सिम आहे हा सही आहे इहो आहे वाटर कोर्स आहे सिम आहे सिम बाक़ी हिन पासे ते सारी नारो फसल आहे सारियूं हा वाक़ई यासिर सारियूं ॾेखार ज़बरदस्त ऐं हिन पटड़ी रोड इहे रस्ते जी पटड़ीअ सां ही कुझु वण आहिनि नंढड़ा इहे छाजा आहिनि हिनखे असीं सिंधी में टारा ई चवंदा आहियूं लयूं लयूं आहिनि हा लयूं इहो तव्हांखे कीअं थी ख़बर पए लयूं बीठल आहिनि हाणे मूंखे इहे सभु ॻाल्हि जी ख़बर आहे जॾहिं मूंखे ऐं हर शइ वण सुञाणा थो त इहा आहे लाज़मी आहे हुन पाण हींअर पहुता किथे आहियूं हाणे अञा हिते ई पिया हलूं जंगल में हा अच्छा ॿियो तव्हां कंदा छा आहियो मां मसइलो इहो त कुर्सियूं खटूं मज़ूरी कंदो आहियां शहर में ॿाराड़ी में जिते बि ऑर्डर हूंदो आहे कुर्सियूं बि ठाहींदो आहियां खटूं आणींदो आहियां इंदौरा पलंग इहे वग़ैरह मोटरसाइकिल अचे तव्हांखे अंदाज़ो थिए पियो त खाॿे पे अचे साॼे पे अचे उहो आवाज़ जे हिसाब सां पाण खे संभालियो वञा हा। हा त हिन पासे ते हूंदो आहे ही पासे हाणे पुठियां अचे पई मिसाल हिकिड़ी मोटरसाइकिल वारो पाण पासे थींदो तव्हां थींदो उहो बि हिसाब रखंदुसि त ही पाण हितां वेंदो हलियो ऐं ही पासो झलियां दोस्तो असां हिकिड़ो नंढड़ो तजुर्बो कयूं था थोरो माफ़ कजो मुंहिंजो थोरो हुलियो सॼो ॾींहं जो रुलिया आहियूं थोरो हुलियो इहो थी वियो आहे हाणे ॾिसूं था मोटरसाइकिल त ही पासे थिए थो या नथो थिए हा ॾिसो था पाणे पासे थी माशा अलाह ताला जेकॾहिं कंहिं इंसान खे माज़ूर ॾिए थो त उन में वरी ॿी सलाहियत ॾेई छॾे इन सलाहियत खे तव्हां छा चवंदा आहियो अलाह जो शुक्र आहे तव्हांखे माना दुनिया यादि अचे थी जॾहिं तव्हां ॾिठी हुई छा यादि अचे थो बसि जेके शिकिलूं ॾिठियूं माण्हुनि जूं उहे मूंखे यादि आहिनि ऐं गाॾियूं वग़ैरह त कोन हूंदियूं हुयूं ऐं बाक़ी इहो जेको टांगो इहो बि ॾिठल टांगो यादि आहे हा ऐं साइकिल हूंदी हुई साइकिल मूंखे यादि आहे आख़िरी कंहिं इंसान जी शिकिल यादि आहे तव्हांखे हा कई शिकिलूं यादि आहिनि कई शिकिलूं यादि आहिनि इहे गाॾियुनि जा चार आहिनि हा बरसाति में थिया आहिनि इहो बि तव्हां केरु ॿुधाए थो या तव्हां पाण अंदाज़ो था कयो पंहिंजो अंदाज़ो आहे अच्छा भला हींअर तव्हां शादी थियल आहे तव्हां न शादी कोन्हे थियल न अॻे त कटाई लावारो बि करे वेंदो हुउसि हाणे कोन थो करियां अच्छा हाणे उहो ज़हन कोन्हे सही घणो कमाए वठो रोज़ अॼु इहो जेकॾहिं कमु आहे त 1000-1200 बि कमाए वठां जेकॾहिं न आहे तॾहिं बि इहो 500-400 मिली वेंदा 500-400 हा तव्हांजा ख़र्च ॿिया कहिड़ा ख़र्च मुंहिंजो ॿियो को बि कोन्हे इहो नसार खाईंदो आहियां चांहि घणी पीओ चांहि घणी पीअंदो आहियां घर में केरु आहे घर में पंहिंजा बचा आहिनि ऐं भाणेजनि सां ख़ासि करे रहां थो ॿाहिरि बि आहिनि हाणे भला पाण किथे पहुता आहियूं साॼे पासे छा हूंदो अंदाज़ो आहे ॿिन्ही पासे सारियाल आहे न विच में को विच में ॿी का शइ ॿियो हिन पासे ते वांटर हूंदो
वाटर कोर्स इहो कीअं लॻायो अंदाज़ो? हाणे ही त मुंहिंजो मुल्क आहे न, हिते हाणे ॿारे ॿारे जो वाक़फ़ आहियां। हाँ हा, ॿारे ॿारे जो। हाणे रोड असां केतिरो परे आहे? बस हाणे तक़रीबन चोकड़ी खनि आहे। यासर रोड केतिरो परे आहे ॾेखार? चोकड़ी हाँ साम्हूं रोड तां कहिड़ियूं गाॾियूं वेंदियूं हूंदियूं अञा अंदाज़ो? हींअर मोटरसाइकिल हलनि पिया आवाज़ जे हिसाब सां। मोटरसाइकिल हलनि पिया। हम्म। ऐं वक़्तु केतिरो थियो हूंदो अंदाज़ो? वक़्तु हाणे अज़ान जो थियण वारो आहे। कहिड़ी? शाम वारी, रोज़े खोलण वारी। मग़रिब रोज़े हा माशाल्लाह बिल्कुलु सही। हींअर दोस्तनि खे ॿुधायां 6:41 तक़रीबन 12-13 मिंट आहिनि अज़ान में। हाणे पाण मेन रोड ते पहुचूं पिया। पाण जे हलूं शहर पहुचाईंदो असांखे? बसि हलूं था शहर। छो थकिजी पिया आहियो? थकिजी त कोन पिया आहियूं। हा हाणे हींअर ही जेको मौसम आहे बरसाति जे इन करे आउं बस में मुंझो वञा। अच्छा बरसाति जे करे? हा न त तिखो वेंदो आहियां। हा माशाल्लाह सही वेंदो आहियां। हा ऐं पंहिंजे हिसाब सां। पोइ वरी आहे त गप कहिड़े पासे आहे? खाॿो साॼो? साॼो। भला माण्हूअ जे पेर जो आवाज़ सुञाणो था भई फलाणो आहे फलाणो आहे? न ईअं कोन्हे, ईअं कोन्हे। अच्छा माण्हूअ जी ख़ुशबू? हा ख़ुशबू मां ख़बर पवंदी मर्द आहे औरत आहे। ये मर्द और अच्छा इहो हा ख़बर पए थी? हा इहा ख़बर पई वेंदी। उमिरि जी? न उमिरि जी ख़बर। हाँ उहो वरी ॻाल्हाइण खां पोयां। ॻाल्हाइण खां पोइ। हा मुंहिंजी उमिरि घणी हूंदी? माशाल्लाह नंढो दादा नंढो। केतिरो? हा उहो त नथो चई सघां। मुंहिंजो कद केतिरो हूंदो? कद तूं माशाल्लाह 5 फुट खां मथे आहीं। हाणे पाण किथे पहुता आहियूं? हा पाण रोड वटि हलूं। भला रोड जे कहिड़े पासे खां हलंदा आहियो तव्हां? ऐं ख़ासि करे लठ वारे पासे ते हलंदो आहियां। जिते लठ लॻे? हा साॼे पासे? हा कचे पगे जी ख़बर पए। सही। हा ख़ासि करे हलबो बि आहे। हा तव्हांखे कंहिं शइ जी घुर्ज भला? घुर्ज से इंसान खे कहिड़ी शइ जी घुर्ज कोन्हे। वरी ॿुधायो थोरो घणो। हाणे अवल त हुई मुंहिंजी तमन्ना त मुंहिंजी शादी कोन थी। हा हाणे इंसान खे पंहिंजी मिड़ी ज़िंदगीअ जे गुज़ारण जे लाइ कहीं अञा शादीअ जो शौक़ु आहे? न हाणे कोन्हे। ॿियो कहिड़ो शौक़ु? ॿियो बसि को बि मूंखे शौक़ु कोन्हे। इहो ई आहे त कॾहिं गुज़र सफ़र सुठो हुजे पंहिंजो पेट भरियां। निमाज़ पढ़ो? निमाज़ जुमे जी। हाणे पाण किथे पहुता आहियूं? कुझु तव्हांखे सम्झ पए थी त कहिड़ो ई हिते मंज़र छा हूंदो? ही हिन पासे ते हिकिड़ो घर आहे। आहे? पाण हुनखे पहुचूं था। हिते पटड़ी पाए हिकिड़ी। छा हिते? हिते इलाही पटड़ी पाए। हा ऐं हिन पासे ते घर पाए। घर आहे? माशाल्लाह तव्हांखे कीअं माना ख़ुशबू सां सम्झ में अचे थी ॻाल्हि? ॾिस न मुंहिंजो 24 कलाक ही गस आहे पंधु आहे। हाणे सभु सॼी दुनिया जो आउं सुञाणो आहियां। ही फलाणो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणे जो घर आहे, ही ॻोठु आहे, ही स्टाफ आहे, ही दुकानु आहे, बसि इहे सभु न को बि माना माण्हू नथो सम्झे त तूं हले कीअं। ख़ुदा जी ख़ुदाई आहे जेको पखी पखियुनि खे भला महसूस थियो त पखी मिसाल झिरकी आहे? आवाज़ जे ज़रिए हा हर पखी सुञाणे वेंदासीं। भला हींअर रोड ते या रोड जे किनारनि खां के पखी बखी तव्हांखे लॻंदा हूंदा? न हींअर कोन पिया लॻनि। अच्छा हा सिॼ लहण वारो आहे वीचारा हेॾे होॾे थी विया आहिनि। हाणे पाण किथे पहुता आहियूं? भाई हिते हिकिड़ो जतन जो दुकानु आहे। स्कूल आहे, मस्जिद आहे। स्कूल मस्जिद ॾिस आहे? मस्जिद बि आहे, स्कूल बि आहे। हिन वक़्तु उते केतिरा माण्हू मौजूदु हूंदा? बसि हाणे त दुकानदारी आहे पोइ 4 हूंदा 5 हूंदा 8 बि वेही सघंदा। हिते हिकिड़ो जंप आहे विच में रोड ते, उहो यादि आहे तव्हांखे? किथे आहे उहो? किरी आहे? मस्जिद जे साम्हूं कुझु आहे छा ठहियल? हा ही आहे इहे तव्हांजा पोइ ठहिया हाणे ठहिया आहिनि? पोइ इहे हिनजी कीअं ख़बर पई तव्हांखे ॿुधायो? हा मूंखे ॿुधायो वियो त हिते पहिरीं आवाज़ थींदो मुंहिंजो ही आवाज़ थो अचे कंहिं शइ जो छा आहे? बाथरूम
ही रस्तो सिधो आहे या हिन में इलाही टेड़ा आहे तव्हांखे थोरो घणो नज़र अचे थो न का शइ न सफ़ा न राति ॾींहं जी ख़बर कोन्हे राति ॾींहुं ख़बर कोन थी पए छा करीम ताईं वट घणा ईंदा हूंदा इलाही आहिनि हाणे कहिड़ी ख़बर मूं ॻणिया कोन्हे अंदाज़ो त हूंदो न वकड़ खां सवाइ तव्हां न त पोइ ॿ टे चारि पंज छह भला 8 10 थी था सघनि तव्हांखे यादि आहे न भला घणा हूंदा वकड़ न मूं कॾहिं ॻणिया कोन्हे उहे बकरा यादि आहिनि ज़मीनदारीअ जे हिसाब सां इहे ठही हाणे क्लास आहे भला हूअ फसलनि जी तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे ख़ुशबू मां आवाज़ फसलनि जो आवाज़ कमांड जो आवाज़ हूंदो सारियां जो आवाज़ हूंदो उन मां ख़बर पवंदी ऐं वणनि जी सुञाणप थिए हा वण माना वण त हाणे लाज़मी आहे वण या हिकिड़ो ई आवाज़ कंदो हूंदो जिन्स जी ख़बर कोन थी पए उहा ख़बर पवंदी या अंब आहे या सरेल आहे अंब जी ख़बर पइजो हा त हुनजो पन वरी अहिड़े हिसाब जो आहे न वजो कंदो पोइ ख़बर पवंदी त हीउ अंब हूंदो या सरेल हूंदो या गेदुड़ी हूंदी खाइण में तव्हांखे छा वणंदो आहे खाइण में बसि जेको ख़ुदा ॾिए थो खाई छॾियो को ख़ासि ईअं का ताम को पुला को ॿोड़ बोड़ मूंखे पंहिंजे हिन में भाॼियुनि में भिंडी वणंदी आहे टमाटे जी चटणी ऐं भिंडी इहे ज़्यादातर वणंदा आहिनि कुकड़ हा कुकड़ बि वक़्त ते सही आहे अच्छा मच्छी मच्छी ख़ासि करे न पलो भला खाईंदा आहियो पलो कोन्हे खाधो आहे अञा त मूं पंहिंजी यादगिरी में ई कोन खाधो कोन खाधो तव्हां न ॼाण हुनजो कहिड़ो हूंदो मज़ो छा बाकरो भला हा ॿाकरो खाधो आहे हा ॿाकरो सही फ्रूट में फ्रूट में सूफ़ आहे नारगी आहे हा ऐं केलो ज़्यादातर अंब न अंब सही आहे पर मूंखे केले जो शौक़ु कोन्हे भई ख़ुशबू छा थी पई थिए धूओं आहे कर बाहि जो हा धुएं जो आहे न बाहि जी ख़ुशबू हा मच्छरनि करे ॿारींदा आहिनि मच्छरनि जे करे हाणे रस्तो सिधो आहे वकड़ आहे ही वकड़ पियो अचे वकड़ पियो अचे थकिजी त कोन पिया आहियो न न थकंदो आऊं कोन आहियां हा घणा किलोमीटर हली वेंदा आहियो बिना साईअ जे हली जे वञा ऐं पियो वेंदुसि बसि वियो अच्छा हा मूंखे हरू भरू थक कोन थींदो ऐं कमु कंदो आहियां सॼो ॾींहुं सुबुह खां शाम थी वञे मूंखे थक कोन थींदो ऐं सभु तक़रीबन शहर घुमी वेठो आहियां घुमी ॾिठा आहियो ॾिठा त कोन हूंदा न बसि घुमिया आहे गोलाकी ऐं साईं सिजावल पठोरो ऐं साईं हेॾां चूवड़ हैदराबाद अकेले सिर अकेले सिर हा हैदराबाद न न हैदराबाद अकेलो न वियो आहियां बाक़ी हूअं वियल आहियां इलाही चकर कराची न हा उते बि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 2 चकर वियल आहियां पर ॿियनि सां उत्तर सिंध विया आहियो न उत्तर ॿारहाड़ी जे हिसाब सां वियल आहियां पोइ शेख बिरको उत्तर हेॾां सखर मोरो न हेॾा न भला तव्हांजे पसंदि जो शहर कहिड़ो आहे पसंदि सभु शहर आहिनि बसि कहिड़ो तव्हांखे महसूसु सुठो ॾिसी त कोन सघियो हा गोलाटी जो शहर पसंदि कंदो गोलाटी वणियो तव्हांखे हा छाजे करे कारोबार जे करे ऐं हलण फिरण पको आहे कचो दुधड़ मिठी गप शप न आहे अच्छा सफ़ाई सुथराई हैदराबाद हैदराबाद बि सुठी आहे हा हैदराबाद सही आहे माउ पीउ यादि ईंदा आहिनि तव्हांखे कॾहिं कॾहिं बसि उहो त लाज़मी आहे कॾहिं कॾहिं चयो पर हर वक़्तु यादि पंहिंजो कॾहिं महिल रोअंदा आहियो साईं पंहिंजे खाने हाणे ॾिस न आऊं रेडियो जो शौक़ीन आहियां रेडियो ॿुधंदो आहियां रेडियो ॿुधंदा आहियो हा अञा ताईं हाणे हींअर वरी कोन्हे पियो मिले रेडियो मुंहिंजे पसंदि जो बाक़ी हूअं रेडियो जो शौक़ीन आहियां रेडियो रखंदो आहियां रेडियो कहिड़ो तव्हांखे खपे ऐं असुलु नेशनल नेशनल हा पर हाणे उहो मिले कोन थो मूं ॾाढी रेडियो ते छा ॿुधंदा आहियो रेडियो ते आऊं ख़बरूं ॿुधंदो आहियां उहा ई ॻाल्हि कनि माउ पीउ वारी त पोइ उन ते को अहिड़ी शइ ईंदी आहे गानो वग़ैरह जा अहिड़ियूं कहाणियूं ईंदियूं आहिनि त पोइ रोअण अची वेंदो आहे हा बाक़ाइदे माउ पीउ यादि कई गाना ॿुधंदा आहियो हा कहिड़ा इंडिया या पाकिस्तान पाकिस्तान जा इंडिया जा जेको बि पसंदि अचे बाक़ी हूअं ख़ासि करे रेडियो रखंदो आहियां त पंहिंजे ख़बरनि चाढ़ण लाइ फनकार कहिड़ो वणंदो आहे ॻाइणो ॻाइण साईं हाणे कहिड़ा ॿुधायूं सभु ॻाइण सुठा वरी पसंदि जो शुरू खां उहे वॾा ॻाइणा वीचारा रेडिया वारा फनकार उहे गुज़ारे विया
उन्हनि जूं अञा ताईं किश्तूं जीअं मिठू कच्छी हो हा ऐं साईं खान मोहम्मद शेख हो हा ऐं जुमन हो हा ऐं इब्राहिम हो हा ऐं पोइ अहिड़े हिसाब सां माई भागी हुई भाई भागी हा हा पोइ ॻाइण अच्छा वो जलाल चांडे वाला जलाल पोइ न खुद सुठो आहे हा हा पर मुंहिंजे पसंदि में न हा ख़ासि पसंदि न आहे तव्हांखे हा बाक़ी उर्स चांडे उर्स चांडे वाले हा उर्स वो गुज़ारे हो हा 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 अञा ख़बर कोन्हे या मूं वटि हींअर आहे कोन जो तफ़सील ॾींदो आहे त उहो उर्स चांडे कहिड़ो कलाम वणंदो तव्हांखे हर कलाम हा हा सिंध धरती वारा गाए सिंध धरती याद दिलेर माण्हू ॿुधो अथव उहो हा वणंदो आहे तव्हांखे हा हा हाणे इहो दाड़ियलनि ते चयल आहे मुल्क जो हा दाड़ियल ते न न ख़ूबसूरत चई आहे सुठो चई आहे हा वाह वाह इहो तव्हां स्टोरी में कलाम हणंदा खाॿे पासे छा आहे खाॿे पासे खाॿे पासे ॾे जॻहियूं आहिनि जॻहियूं हा माल वाड़ा आहिनि जॻहियूं आहिनि ॻोठा साॼे पासे साॼे पासे हाणे कमांड पियो अचे न ही हेॾां रस्तो रस्तो इहो ॻोठाणो आहे ही ॻोठ पियो वञे हा कंहिंजो ॻोठ आहे इहो जतन जो आहे जतन जो हा तव्हां रखे रखे अरमान त थींदो हूंदो न मुंहिंजूं अखियूं हुजनि हा साईं बिल्कुलु ॾिसां हा ऐं इहो सोचींदो आहियां थी जान कीअं पियो हले तव्हांजूं अखियूं ख़राब कीअं थियूं माता जी बीमारी हुई माता जी बीमारी हा माता जी बीमारी मां इंसान अखियूं ख़राब थींदियूं हा अखियुनि में निकिरी सघे थी न दाणा आहिनि न अच्छा हा उहो दाणा थी विया त नज़र वई इलाज न करायूं था हिन जो इलाजु आहे हींअर इलाज नथो थी सघे न वियो आहियां कंहिं वारे हा न अॼु खटू हाणे कीअं सिखियो तव्हां बसि हिकिड़ो त अलाह साईं खे रोज़ी ॾियणी हुई हा ॿियो पंहिंजो शौक़ु हो हा हा पोइ अबरियूं सुबरियूं ठाहींदा ठाहींदा पोइ माशाल्लाह वरी सुठे कम ते पई हुआसीं हा हा हाणे अॼु खां मूं जेको न 1500 खां वठी 2000 ताईं हिकिड़ी खट ठाहे सघां अच्छा हा अच्छा हिकिड़ी हूंदी आहे तांजे पेटी हा उहा इन घणियूं डिज़ाइनूं हूंदियूं हुन में कई डिज़ाइनूं थी वेंदियूं आहिनि हा हा हर डिज़ाइन ठाहियो तव्हां अच्छा खट हिकिड़ी हाला जी ॾाढी सुहिणी ठहियल रंगीन हा उहे कॾहिं वाणी आहे तव्हां हा इहे वाणींदा आहियूं हा इहे रंगीन डोरियुनि में ईंदियूं आहिनि वाणींदा आहियूं खेसि फ़क़ति ऐं फ़क़ति रब पाक तरफ़ां ॾिनल नेमत ऐं तोहफ़ो आहे शाम टाणे असां बि हमज़ा चांग खां मोकिलायो हू मोटरसाइकिल ते वापसि पंहिंजे घर रवानो थियो इनशा अल्लाह जल्द साणसि ॿीहर मिलण वेंदासीं तव्हांजा के सवाल हुजनि त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त जीअं हमज़ा खां पुछी सघजनि ऐं इहो पिणु ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे हीअ स्टोरी विलाग कीअं लॻो समूरा सिंधवासी ख़ासि तौरु परॾेह में रहंदड़ असांजा सिंधी भाइर पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कनि त जीअं तव्हांखे अहिड़ियूं शानदार स्टोरीज़ ॾेखारे सघूं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा